साखी जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में ताजो स्वागत है। अज पाण ॻाल्हि कंदासीं संस्कार जे बारे में। संस्कार केड़ा संस्कार जेके नंढपण में ही ॿारनि खे ॾिसी करे ही वॾा चवंदा आहिनि कि ही ॿार ॾाढो संस्कारी आहे। कॾहिं पंहिंजा पड़ोसी चवंदा आहिनि ही ॿार ॾाढो संस्कारी आहे। कॾहिं पंहिंजे घर में केरु ईंदो आहे चवंदा आहिनि ही ॿार त ॾाढो संस्कारी थो लॻे। उहा पंहिंजी धीअ बि आहे, उहा पंहिंजी नुंहुं बि लॻे थी, उहा पंहिंजी ॿार बि थी सघे थो। केर बि नंढपण खां ही उहे संस्कार पंहिंजे भीतर ईंदा आहिनि। चवंदा आहिनि न पूत के पैर पालने में, इहे वॾनि खे ॾिसण अची वेंदा आहिनि। त अचो सिंधी समाचार राजस्थान ते पाण चर्चा था करूं। सभिनि खां पहिरीं मां जो संस्कार ॿार ते वधीक रहंदो आहे। ॿियो उनजे पिता साहिब जो, टियों उनजे ॾाॾे ॾाॾी जो संस्कार, चौथो उनजे नाने नानी जो संस्कार उनजे मथां रहंदो आहे। पंजो हू कहिड़ी संगत थो करे, हू कंहिंजे आसपास थो रहे, हू कहिड़ी दोस्ती थो करे, उन्हनि जो बि असर उन ते रहंदो आहे। इन 5 माण्हुनि जे आसपास उन्हनि जो ॿुधी हली ॾिसी उन सां उहे संस्कार उनजे अंदरि उनजे भीतर ईंदा आहिनि। इन सां धीरे धीरे उहे आदतूं उनजे अंदरि डेवलप थींदियूं आहिनि, सुठियूं थियूं थियनि। त इन्हनि सभिनि आसपास जेके आहिनि उन्हनि वॾनि जो, पंहिंजे माता पिता जो, यारी दोस्ती जो उन ख़्यालु रखियो आहे, उन ध्यानु ॾिनो आहे, उन हर का ॻाल्हि ॿुधी सम्झी आहे त उहे उनजे अंदरि अहिड़ा संस्कार अची वेंदा आहिनि। तॾहिं पाण चवंदा आहियूं कि ही ॿार केॾो संस्कारी आहे। नंढपण खां ही अगरि तव्हां हिकु स्टोरी ॿुधी हूंदी, हिकु दफ़े ॿार वॾो थी जेल में उनखे फांसी जी सज़ा ॿुधाई थी वञे। इहा स्टोरी सभिनि ॿुधी आहे त हू वॾो थी करे पंहिंजी माउ खे जेल में कन थो कटेसि। त उनजी माउ चएसि थी ही छो कई? त हू वॾो थी पुटु पंहिंजी माउ खे चवे थो कि तो मूंखे नंढपण में ई जॾहिं मूं चोरी कई, ग़लति कमु कया त मूंखे थप्पड़ छो न हई, तो मूंखे शिक्षा छो न ॾिनी, अॼु मूंखे फांसी जी सज़ा न थिया, अॼु मूंखे जेल न थिया। अगरि तूं मूंखे नंढपण में ही हिकु चमाट हणी आहे, हिकु थप्पड़ हणी आहे, सज़ा ॾी आहे, या मुंहिंजो ख़्यालु ऐं ध्यानु ॾी आहे त मां हेॾो चोर न ठवां हा। इहा स्टोरी पाण सभिनि ॿुधी आहे कि पाण खे ढकणो केतिरो आहे, पाण खे उनजो रख रखाव केतिरो करिणो आहे। इहो हिकु ॾाढो सोचण जो विषय आहे, छो कि संस्कार नंढपण खां ही ठहंदा आहिनि। पंहिंजे घर केरु अचे थो, ॿार पेर पाइनि था त चऊं था अरे ही ॿार संस्कारी आहे, ॿार मिठो थो ॻाल्हाए, ॿार नम्रता थो रखे, ॿार वॾनि जो चवण थो मञे। अरे वाह, ही छा संस्कार आहे, माउ पीउ कहिड़ो संस्कार ॾिनो आहे। पंहिंजे वाता इहे शब्द निकिरंदा आहिनि वॾनि जा, आड़े पाड़े वारनि जा, कंहिंजे बि मुंहं मां। पंहिंजे घर केरु ईंदो आहे, ॿार जहिड़े नमूने व्यवहार कंदो आहे, वाह हिननि कीअं सेखारियो आहे, हिन ॾाॾे ॾाॾी कीअं हिननि खे सेखारियो आहे, इहे अखर निकिरंदा आहिनि। पर ॿियो जेको संस्कार हूंदो आहे उहो ॾींदो आहे पिता साहिब। पंहिंजे पुट खे हू नंढी वॾी ॻाल्हि, चाहे हू धंधे में थी सघे थो, व्यवहार में थी सघे थो, दुनियादारी थी सघे थी, ही संस्कार उनखे पिता खां मिलंदो आहे। पिता उनखे हर नंढी वॾी ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि, ॿुधाईंदा आहिनि, ऐं ॿार हू ग्रहण कंदो वेंदो आहे त हू ॿार संस्कारी ॾिसण में ईंदो आहे। कई मर्तबा माता पिता नौकरी पेशे वारा हूंदा आहिनि, माता पिता घर खां वधीक वक़्तु ॿाहिरि रहंदा आहिनि, त नाना नानी ॾाॾा ॾाॾी जो संस्कार ॿार जे मथां घणो हूंदो आहे। ॾाॾा ॾाॾी बि उन्हनि खे नंढपण खां ई सुठियूं ॻाल्हियूं, सुठियूं स्टोरियूं, सुठो ज्ञान ॾींदा आहिनि। छो कि हुननि हिकु हिकु शइ जी हिकु क़ीमत, हिकु वैल्यू जीवन में कीअं हली आहे, हू पंहिंजे पोटनि पोटियुनि खे ॿुधाईंदा आहिनि, सम्झाईंदा आहिनि कि पैसे जी क़ीमत,
दुनिया खे सम्झो, हीअं न विञायो। इहो संस्कार हू वॾा पंहिंजे ॿारनि खे ॾींदा आहिनि। चईंदा आहिनि न, मूर खां वधीक व्याज मिठो हूंदो आहे। त हुननि खे किथे न किथे लॻंदो आहे कि इहे असांजा ॿार संस्कारी ठहिया त अॻी पीढ़ी बि सुठी थी वेंदी। उहा तमामु इहो सोचे पंहिंजे ॿारनि खे हर हिकु नंढी नंढी ॻाल्हि सम्झाइणु सेखारणु चाहींदा आहिनि। उन्हनि जो उन्हनि जे मथां ॾाढो गहरो असरु पवंदो आहे। पाण को पौधो लॻाईंदा आहियूं, को बि पौधो लॻायूं त पाण खे उनजो ख़्यालु रखिणो पवंदो आहे, उनजो ध्यानु ॾियणो पवंदो आहे कि उनजे आसे पासे में का जंगली घास त कोन पई उगे, के कंडा त कोन पिया उगनि। अगरि उगंदा आहिनि त पाण हटाईंदा आहियूं। पंहिंजो ॿार बि ईअं ई संस्कारनि सां पैदा थींदो आहे। हू कहिड़ी यारी दोस्ती में पियो वञे, कंहिंसां गॾु पियो रहे, कंहिंसां गॾु पियो घुमे, कहिड़ी आदत पई पए, इहा नज़र रखणु माउ जो कमु आहे। छोकी माउ घर रहंदी आहे ऐं पिता ॿाहिरि धंधो कंदो आहे, बिज़नेस कंदो आहे, वापार ते वेंदो आहे, बिज़ी रहंदो आहे। त हुनखे कहिड़ी आदतूं पियूं पवनि, छा पियो करे, उहा अगरि ग़लति पियो करे त उहा ॻाल्हि सम्झाइणी, ॿुधाइणी, सिखाइणी घर में माउ जो फ़र्ज़ु आहे। पोइ बि अगरि ॿारु नथो ॿुधे त उनखे पंहिंजे पिता खे मतिलबु पंहिंजे घर जे वॾनि खे, कंहिंखे बि चइजे, उनखे उहो शिक्षा दीक्षा सम्झाइणु पंहिंजो कमु आहे। छोकी पंहिंजो ॿारु पाण खे संस्कारी ठाहिणो आहे। कहिड़े बि वापार में अॼु तक तव्हां जंहिंखे बि ॾिसंदा न, जेके सफल आहिनि, जेके ऊचाइनि ते आहिनि, त उन्हनि जे व्यवहार खे तव्हां ॾिसंदा, उन जे संस्कार खे तव्हां ॾिसंदा, उहे संस्कार नंढपण खां ई आया आहिनि। उहो ख़्यालु, उहो ध्यानु उन जे माउ पीउ नंढपण खां ई उन्हनि खे ॾिनो आहे, सम्झायो आहे ऐं हुननि उनखे उतारियो आहे। तॾहिं वञी हू ॿारु हेॾो संस्कारी ठहियो आहे। त जेको संस्कार वॾनि खां निमी ॻाल्हाए थो, प्यार सां ॻाल्हाए थो, झुके थो, ख़्यालु रखे थो, ध्यानु ॾिए थो, इहो संस्कार नंढपण खां ई ॿारनि जे अंदरि पाण खे ॾिसणु ईंदो आहे। त पाण चवंदा आहियूं कि केॾो न संस्कारी आहे। त मां मुंहिंजी ॻाल्हि ईअं ई समाप्त कंदमि। नाम साखी। जय झूलेलाल।